दादू शहर में सफ़ाई न थियण ख़िलाफ़ पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे कारकुननि हथनि में प्लेकार्ड ऐं बैनर खणी दादू प्रेस क्लब आॾो एहतजाज जी मुज़ाहिरो करे धरणो हयो। इन मौक़े ते ज़हीर चांडियो, शफ़क़त गोपांग, काशिफ़ बब्बर, इसरार गोपांग, ज़ुल्फ़कार बब्बर, आकाश वाजिद बब्बर ऐं ॿियनि चयो त वाइस चेयरमैन ऐं CMO दादू जो माल ते वेढ़ आहे। इहो सभु कुझु टोपी ड्रामो आहे, छाकाणि त ही चूंडियल नुमाइंदा तोड़े ब्यूरोक्रेट हिक सिक्के जा ॿ पासा आहिनि ऐं पाण में हिकु आहिनि। सभु दादू शहर जे अवाम खे तकलीफ़ ॾियनि पिया। दादू शहर ज़िले हेडक्वार्टर जो दर्जो रखे थो, जंहिंजे माहाना म्यूनिसिपल जी बजट 4 करोड़ 25 लख बजट आहे, जेका खुर्द बुर्द करण ऐं अवाम जो ध्यानु हटाइण लाइ ड्रामेबाज़ी कई वई आहे। सॼो शहर गंदगी जे वचड़ी वियो आहे। शहर जा मेन रोड तलाउ जो ॾेख ॾेई रहिया आहिनि। मुख़्तलिफ़ इलाइक़ा छाणो शाह आबाद, मरकपुर, अज़ीराबाद, भट्टी कॉलोनी, नजम कॉलोनी समेत मुख़्तलिफ़ पाड़नि में सफ़ाई न हुजण सबबि उते जे अवाम मलेरिया समेत मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला थी विया आहिनि। मुज़ाहिरीन DG नेब कराची, एंटी करप्शन कराची, चीफ जस्टिस सिंध खां मुतालबो कंदे चयो त दादू म्यूनिसिपल कमेटी जी बजट जी ऑडिट करे करप्ट ऑफिसरनि समेत चूंडियल नुमाइंदनि ऐं चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन जे असासनि जी जांच करे अवाम जो लुटियल पैसो वापसि कराए अवाम ते ख़र्च कयो वञे। ॿी सूरत में सख़्त एहतजाज जी तहरीक शुरू कई वेंदी।